इहा मुसीबत आहे जेकी आहे अलाह जी तरफ़ों आहे। अलाह जी तरफ़ों इहो जेको ॾमर आहे लहंदो बि वरी अलाह साईं जी तरफ़ों। जेकॾहिं अलाह साईं इहसान नथो करे सघे त इन जो को दुनिया में हल ई कोन्हे। इन जो हिकिड़ो ई हल आहे त पूरी कंट्री मुल्क जेके आहिनि उन्हनि में आज़ानियूं ॾियनि, घरनि में ॾियनि, रोडनि ते ॾियनि, रस्तनि ते ॾियनि, पहाड़नि ते ॾियनि, जबलनि ते ॾियनि, पाण में गॾिजी करे गॾिजी करे 5-5, 10-10, 50-50 माण्हू 100-100 वेही करे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह हय्या अलस सलात हय्या अलस सलात हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं ॿियो आम सदका कनि, ख़ैरात कनि। हदीस मुबारक पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त सदको हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेकी आयल या ईंदड़ मुसीबत खे सदको टारींदो आहे। उहो सदका जेकर ग़रीब आहे त उहो पंहिंजी हालत ॾिए, जेकर उनजे खे रब साईं रिज़्क़ जझो ॾिनो आहे त उहो उन हिसाब सां सदको कनि ऐं सदको करे ऐं नंढनि वॾनि मौसूमनि ग़रीबनि मज़लूमनि खे यतीमनि खे खाराईंदा त इंशा अल्लाह ताला मां गारंटीअ सां चवां थो त इहा मुसीबत ख़ुदा इनखे टोड़े सघे थो। दरगाह लोड़े शरीफ़ जे गादी नशीन साईं शहाबुद्दीन ज़िल्लुल्लाह अलैह रहमतुल्लाह अलैह कोरोना वायरस लाइ दुनिया खे पैगाम ॾिनो आहे, उनखे आम कयो, कोरोना मां जिन छॾायो, घरनि में जिथे बि वञो उते आज़ान ॾियो ऐं पंहिंजे इन मुसीबत मां जिन छॾायो, साईं जे ॾसियल पैगाम ते अमल कयो, कोरोना मां जिन छॾायो। अस्सलाम वालेकुम। चंद ॾींहंनि में ख़तमु थी सघे।